मेरे दिल को जलाने वाले, खुदा करे कि तेरा दिल भी टूट जाए, मुझे यूं छोड़ जाने वाले, खुदा करे तेरे प्यार को कोई ठुकराए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी फ़नी वीडियो ऐं सिंधी फ़नी म्यूज़िक में तव्हां सभिनी खे भली कार। दोस्तों, जीअं त फ़नकारनि जा हाल अहवाल हली रहिया आहिनि ऐं असां अॼु ज़िक्र कंदासीं हुन फ़नकार जो जंहिंजो हिकु कलाम ईअं सम्झ लॻे त पा न त मणनि खे ई मोट, हिन जो पा जेको आहे त अघिजी वियो ऐं मणनि खे मोट थी वई। इन फ़नकार जो नालो आहे मौला बख़्श मरी ऐं हिन जो कलाम हुयो, मेरे दिल को जलाने वाले, खुदा करे कि तेरा दिल भी टूट जाए। मौला बख़्श मरी पंहिंजे दौर में हिकु अहिड़ो कलाम ॻाए दुनिया खे परेशान करे छॾियो, सिंधी म्यूज़िक में तहलका मचाए छॾियो, कोहराम मचाए छॾियो सिर्फ़ु सिर्फ़ु इन हिकिड़े सॉन्ग ते। लेकिन मौला बख़्श मरी जी जेकी सीट आहे, जेको उरूज आहे, उहो बि साल ॾेढ साल तक हलियो। लेकिन हुनजो इहो कलाम मां त इहो सम्झां थो त जेसिताणी सिंधी म्यूज़िक आहे, जेसिताणी सिंधी फ़नकार आहिनि, इहो कलाम ज़रूरु कंहिं प्रोग्राम ते गुनगुनाईंदा, पंहिंजे शौक़ खां बि गुनगुनाईंदा। वधीक डिटेल जे लाइ, वधीक फ़नकारनि जी ज़िंदगी जे बारे में सम्झण जे लाइ ऐं हुननि जी पहचान करण जे लाइ असांजो चैनल ॾिसंदा रहो, सिंधी फ़नी वीडियो ऐं सिंधी फ़नी सॉन्ग।